अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, ही जेको असांजो प्रोग्राम आहे तव्हां पाण ॾिठो हूंदो, हिकिड़ो त मल्टीमीडिया ते आहे, पर ही क़ुरान पाक खे हिन ज़माने ते पेश थो करे। असां हिन क़ुरान पाक खे हिन ज़माने में पेश था कयूं त हीअ आयत अॼु असांखे छा थी ॾसे। ऐं जेके माण्हू क़ुरान पाक खे रुॻो माज़ीअ में खणी था वञनि त पोइ उहे था चवनि असातीरुल अवलीन, माना पुराणे ज़माने जा किसा कहानी आहे। इहे मके जा मुशरिक बि जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त कंदा चवंदा असातीरुल अवलीन। बहरहाल शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांखे ही अलाह पाक जो कलाम ऐं हदीस ॾेखारियूं था ऐं हिन मुआशिरे में जेके बुरायूं आहिनि उन खे हिन क़ुरान जे थ्रू एड्रेस था कयूं। अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे उहा आहे क़ुरान पाक में केतिरियुनि जायुनि ते अचे थो त मां तव्हांखे इना जालनाकुम, असां तव्हांखे विरहायो आहे कबीलनि में ऐं ज़ातियुनि में लितारफ़ू, त जीअं तव्हांखे माण्हू सुञाणनि। मिसाल तौरु मां चवां अली अकबर त पोइ चवंदा केरु, चवंदा मेमण, यकदमि सुञाणे वेंदासीं। लितारफ़ू, पर इन अकरमकुम इंदुल्लाह मन अतकाकुम, इहे ज़ात बात अलाह चए थो मूंखे टके जी परवाह तव्हांजी ज़ात जी कान्हे त कंहिंजा पुट आहियो, कहिड़े क़बीले जा, मां वटि त अलाह जे वटि तव्हांजी तक़वा जेका आहे तव्हांखे दर्जो ॾींदी। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे, चवे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन बता बिही अमलहू लम युस्र बिही नस्बहू, चए थो जेकॾहिं कंहिं माण्हूअ जा अमल हुनखे पोइते था कनि त पोइ उहा ज़ात जेका आहे न, कंहिंजो पुटु आहे, कहिड़े ख़ानदान जा, उहा शइ हिनखे अॻिते कान कंदी। माना तव्हांखे अॻिते वधाईंदी, अमल वधाईंदा, ज़ात कान वधाईंदी। तंहिं ते शाह हज़रती बेटा इहो तर्जुमो कयो आहे त ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे। तव्हांजी ज़ात ते ॾात कान्हे का, जेतिरो तव्हां वहंदव उहो तव्हांखे थींदो। ऐं इहा शहर मूंखे इन लाइ यादि आहे, जॾहिं मां फस्ट ईयर में आयुसि गवर्नमेंट कॉलेज में, फस्ट ईयर इंजीनियरिंग में, माना फस्ट ईयर में, त उस्ताद बुख़ारी सिंधी असांखे पढ़ाईंदो त मूंखां हिकिड़ो मज़मून लिखायईं त तव्हांजी ज़िंदगीअ जो ख़ुशीअ जो ॾींहुं। त मां उन में इहो ॾिसियो त वाह ते वेंचण वियासीं, सर असांखे वठी वियो, पोइ उते वरी मां मश्करी कंदो हुउसि, मां आहियां बि थोरो खिलाइणो ॾाढो आहियां, पोइ कंहिंखे टंगुनि खां छिकी ईंदुसि, पोइ रड़ियूं कंदा, त उहो मां सॼो मज़मून लिखियो त साईं उहो मुंहिंजो बुक जेको आहे न सो ॿियनि खे मोड़े मुंहिंजो कोन ॾिनई। पोइ ख़बर पई त उहो मूं वारो मज़मून जेको आहे सो मेडिकल ऐं इंजीनियरिंग हिन खे आर्ट्स वारनि खे पढ़ी पियो ॿुधाए। पोइ आख़िर में नोट मूंखे इहो लिखी ॾिनई, चए थो ॾात न आहे ज़ात ते जो वहे सुलहे, पर मां त पाण खे ओतिरो कोन थो सम्झां, पर उस्ताद बुख़ारीअ मूंखे माना फस्ट ईयर में दाख़िल थिए 2-3 ॾींहं मस थिया त मूंखे जेको नोट हणी ॾिनई, ॾात न आहे ज़ात ते जो आहे। सुभान अल्लाह सुभान। माना अलाह पाक जेको आहे न सो इंसान खे ॾिसे थो त हुन में जेकॾहिं IQ आहे न त नंढे लाइ खां हुनखे प्रोमोट थो करे त अॻिते हली मुंहिंजे क़ुरान खे सही तरीक़े सां ऐं साइंटिफिकली माण्हुनि खे पेश कंदो। अॼु मुंहिंजो मौज़ू इहो आहे। हाणे इन खां अॻु में मां हीअ तव्हांखे हिकिड़ी शइ ॾेखारियां थो त हे सैयद जेको आहे सो सलेमान नदवी, हीउ हिकिड़ो अहिड़ो वॾो आलिम हो जो यकीन करे एॾो बहादुर मूं न ॾिठो। इहो इंडिया जो आलिम आहे सैयद सलमान नदवी, इन जो इंतकाल थियो आहे हिन महीने। चवनि था त हिन जेके जनाज़ो थियो आहे न, हिन तारीख़ में, इस्लामी तारीख़ में एतिरा माण्हू कंहिंजे जनाज़े में न आया आहिनि जेतिरो हिन सैयद सलमान नदवीअ जे जनाज़े में आया आहिनि। ऐं यकीन कयो मां तव्हांखे पंहिंजे दर्सनि में इन लाइ हिन खे कोट कंदो आहियां या हिन जी तव्हांखे वीडियो ॾेखारींदो जो मां हिन खां ॾाढो मुतासिर हुउसि। एॾो सचो माण्हू हिन दुनिया में हुजणु मुमकिन कोन्हे, तंहिं करे आउं बि तव्हांखे चवां थो यूट्यूब ते वञी हिन खे ॻोल्हियो। सैयद सलमान नदवी इंडिया जो आलिम आहे। सुभान अल्लाह, अल्लाह ताला हिन खे जन्नत नसीब करे। अल्लाह ताला क़ुरान में फरमाए थो त हाणे हलूं था पंहिंजे मौज़ूअ ते त ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे। तंहिंजे करे इहे जेके टेगर करे था वेहनि त असांजी ऊची ज़ात आहे, माना तव्हां जन्नत में वेंदासीं, इन सां को फ़र्क़ु कोन थो पए। अॼु मां इहो तव्हांखे ॾेखारियां थो। रब साईं फरमाए थो सूरह हुजरात में बिस्मिल्लाह रहमान रहीम या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम ज़करिन व उन्सा, चए थो इंसानो मां त तव्हांखे हिकिड़े माउ पीउ मां पैदा कयो आहे, मर्द ऐं औरत मां। वजालनाकुम शूबन व क़बाइल, ऐं तव्हांखे पोइ मां ख़ानदाननि में पैदा कयो, ज़ातियुनि में, को चांडियो आहे, को लाखो आहे, को अहल बेत आहे, को कीअं आहे, को कीअं आहे, त चई मां तव्हांखे ज़ातियुनि में विरहायो आहे। लितारफ़ू, त तव्हांजो तारुफ़ थिए। माना मिसाल तौरु मां चवां शफ़ी महमद, पुछंदा कहिड़ो शफ़ी महमद, खोड़ आहिनि, शफ़ी महमद माछी बि आहे, शफ़ी महमद जेको सो कोराई बि आहे, ऐं शफ़ी महमद लाखो बि आहे। त इहा ज़ात आहे तारफ़ जे लाइ। इन अकरमकुम इंदल्लाह अतकाकुम, बाक़ी तव्हां मां अलाह वटि इज़त वारो शख़्स उहो आहे जेको अलाह मां वधीक परहेज़गार आहे। इन अल्लाह अलीमुन हकीम, बेशक अलाह ताला हर रिकॉर्ड पियो थो रखे तव्हांजो। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो
त मां तव्हांखे हिन दुनिया में मोकिलियो आहे छाजे लाइ, वमा ख़लक़्तु जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून, त तव्हां मुंहिंजी इबादत करे मुंहिंजी तारीफ़ कयो। छो त ॾिसो न, अलाह आसमान ठाहियो आहे, ज़मीन ठाही आहे, चंड ठाहियो आहे। हाणे इहे चंड त हिकिड़ा इनर आहे, हिकिड़ी बेजान शइ आहे, ख़ुदा ख़बर हुन में छा हुन में आहे, लेकिन हिकिड़ो हुनखे अहिड़ो शइ पई खपे जेको बाक़ाइदे अलाह जी कापी हुजे, माना धकु हणे कंहिंखे, कंहिंखे मुक हणे, कंहिंखे इज़त ॾिए, कंहिंजी ग़रीब जी मदद करे। इहे हिकिड़ी अहिड़ी शइ हुन पैदा कई जेको आहे इंसान या उन सां गॾु जिन। त चई मां तव्हांखे इन लाइ पैदा कयो त मां ॾिसां त तव्हां कीअं था बिहेव कयो, आया की तव्हां मुंहिंजे क्रिएशन खे एप्रीशिएट कयो था। असां ई करे सघूं था न, ॾिसो हीउ दिमाग़ु आहे, हाणे इन में कीअं सिस्टम आहे जेको असां जेको कयूं था त इहो दिमाग़ु जेको आहे सो नर्वस सिस्टम जे रस्ते असांखे हथ खे हलाए थो। हाणे मां दिमाग़ खे चयो त हथु हला, त असीं तारीफ़ था कयूं त साईं अहिड़ो सॉफ्टवेयर तो ठाहियो आहे सुभाणे, इहो अलाह चाहे थो। तंहिंजे करे चवे थो त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे मोकिलियो आहे त तव्हां मुंहिंजी शयूं ॾिसी मुंहिंजी तारीफ़ कयो। पर जेकॾहिं तव्हां खाओ अलाह जो, पियो अलाह जो, पोइ वरी मोए जे नाले चओ त फलाणे पुटु ॾिनो आहे, फलाणे जे करे मूंखे नौकिरी मिली आहे, फलाणे जे करे रिज़्क मिलियो आहे, पोइ अलाह चए थो इन ते मां चिड़ंदुसि। चए थो फला तदो मअल्लाह इलाहन आख़िर, अलाह सां गॾु ॿिए कंहिंखे बि न सॼो। कहिड़े खे न सॼो, उन खे जेको तव्हां वटि मौजूदु ई कोन्हे। पर जेकॾहिं केरु साम्हूं वेठो आहे, अदा कलम ॾे, घुरी सघोसि था, माउ खे चवंदो अमा मानी ॾे, चवंदो हा भाउ घुर, यानी शर्त इहो आहे त जंहिंखे तव्हां सॼो था उहो तव्हांखे रेस्पॉन्स ॾिए, सॾु ॾिए, या फ़ोन ते बि ॻाल्हाए सघो था। पर हिकिड़ो ॿुध ई कोन्हे, हिकिड़ो माण्हू वेठो आहे मिसाल तौरु सकरंड में, न फ़ोन आहे न छा, मां हितां चवां ओ अहमद ख़ान जमाली यार तूं अलाह वारो आहीं, मुंहिंजे लाइ दुआ घुर त मूंखे पुटु थिए। हाणे उहो ॿुध ई कोन थो, छाकाणि त मूंखे रेस्पॉन्स कोन थो ॾिए, त इहो शिरक आहे। त अलाह फरमाए थो अलाह सां गॾु कंहिं बि शख़्सियत खे न सॼो, छो त सिर्फ़ु अलाह पाक ई आहे जेको तव्हांजे साह जे रग खां वेझो आहे, ॿुधे बि थो ऐं जवाबु ॾिए थो। त चए थो जे ईअं न कंदव ऐं पोइ खाई मुंहिंजो क्रेडिट मुअनि खे ॾींदव, फ़तकून मिनल मुअज़्ज़बीन, त पोइ त मां अज़ाब ॾींदोसां, हिसाब वठोसां, पोइ मुंहिंजी छो माखी खाधव, छो मुंहिंजो पाणी पीतव, छो मुंहिंजी अखियूं इस्तेमालु कई, ऐं चई थो फलाणे ॾिनियूं आहिनि। उहा अंज़र अशीरतकल अक़रबीन, इहा आयत नबी साईं खे थो चवे त रसूल सलम, तंहिंजे करे तव्हां बि पंहिंजे मिटनि माइटनि धीअनि सभिनी खे घुराए इहो ख़बरदार कयो त अलाह सां गॾु कंहिंखे न सॾनि, मतां तोखे सॾनि तुंहिंजे हिन दुनिया में वफ़ात खां पोइ। तंहिं ते रसूल सलम जेको आहे सो यकदमि चढ़ियो आहे वञी सफ़ा ते, चए थो त आयशा कारत लम्मा नज़ल त उहो अंज़र अशीरतकल अक़रबीन, जॾहिं आयत रज़ी आहे काम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल सफ़ा, डोड़ी वञी सफ़ा ते पहाड़े चढ़ी ऐं रड़ियूं करे सभिनी खे सॾी, ओ फलाणा अचो, ओ मुंहिंजा माइट अचो, ऐं मुंहिंजी धीउ फातिमा अचो, या सफ़िया बिनत अब्दुल मुतलिब अचो। जॾहिं सभु अचे गॾु थिया त चवनि थो या बनी अब्दुल मुतलिब, या फातिमत बिनत मोहम्मद, या सफ़िया बिनत अब्दुल मुतलिब, या बनी अब्दुल मुतलिब, मुंहिंजा तव्हांखे ला अमलिकु लकुम मिन अल्लाह शैया, आऊं तव्हांजे लाइ अलाह वटि का बि तव्हांखे मां छॾ छूट नथो कराए सघां। सलूनी मिल माली मां, हिते जेकॾहिं कुझु घुरणो अथव प्रॉपर्टी या मूं वटि का शइ आहे उहो मूंखां घुरो, पर आख़िरत में तव्हांखे पंहिंजा अमल कमु ईंदा, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में रसूल सल्लम फरमाए थो इन अल्लाह ला यंज़ुर इला सुवरकुम व अमवालकुम, चए थो अलाह वटि तव्हांजी इंफॉर्मेशन न शिकिल जी थी अचे, न तव्हांजी माल जी थी अचे, वलाकिन यंज़ुर इला कुलूबिकुम अमालकुम, बल्कि अलाह वटि जेका तव्हांजी पिक्चर अचे थी तव्हांजी अमलनि जी अचे थी, त तूं हेतिरा अमल कया, हेतिरनि जी ग़रीबनि जी मदद कई, तो ज़कात ॾिनी। अलाह चए थो मूं वटि तव्हांजी पिक्चर ई अचे, तुंहिंजी शिकिल कहिड़ी आहे इन खे मां न ॼाणा, तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे मां न ॼाणा, कंहिंजो पुटु आहीं मां न ॼाणा। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त हिकिड़ियूं 4 अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मुंहिंजी उम्मत मरी वेंदी पर इहे गंद न छॾींदी, जाहिलियत जे 4 शयूं कोन छॾींदी। कहिड़ो कहिड़ो? पहिरियों आहे फ़ख़्रु फ़िल अहसाब, पंहिंजी ज़ात खे ऊचो चवणु, त मां फलाणे ख़ानदान जो आहियां, मूंखे पेरे पओ, मूंखे ॿाहूं ॿधो, इहा टेगर कोन छॾींदा। या मां फलाणे वॾेरे जो आहियां त चए थो इहो पंहिंजो टेगर कोन छॾींदा। वतान फ़िल अंसाब, ऐं वरी उन्हनि खे टोकींदा जेके सम्झंदा त घटि ज़ात जा आहिनि, अड़े तूं फलाणो आहीं, तूं अहिड़ो आहीं, हलड़े हल, इहा कोन छॾींदा। इस्तिस्का बि नुजूम, वरी मथे निहारे तारनि ॾे ऐं वरी पोइ हिसाबु कंदा त मींहुं कॾहिं वसंदो, माना इहो हिसाबु करणु। व नियाहा, ऐं चौथी शइ आहे मैयत ते रड़ियूं करे रोअणु, पार कढी रोअणु। पोइ हिकिड़ा त पार जीनियन कढंदा आहिनि पर कढणु न खपनि, ॿिया वरी ॾेखारण लाइ कढंदा आहिनि। त चए थो इहा बि जाहिलियत आहे, त हिकिड़ो मरी वियो आहे त तव्हां पार छाजे लाइ था कढो, माना अलाह सां था विड़ो त अलाह साईं मुंहिंजो तो छो मारियो आहे। त चए थो इहे जेके शयूं इहे मुंहिंजे कोन छॾींदा। उन खां पोइ रसूल सल्लम फरमाए थो त
पाण फरमायूं त चए थो त जेको आहे सो तव्हां मूं वटि अमल खणी अचो, पंहिंजी ज़ातियुनि जो फ़ख़ुरु न आणियो। नबी फरमायो आतूनी बि मालकुम, आणियो मूं वटि अमल, वला तातूनी अंसाब, ज़ातियुनि जो फ़ख़ुरु मूं वटि न आणियो। इन अकरमकुम इंदल्लाह अतक़ाकुम, अलाह वटि तव्हां उहो वधीक इज़त वारो जेको परहेज़गार आहे। उन खां पोइ अचे थो त क़याम जे ॾींहं ते जॾहिं क़बरुनि मां माण्हू निकिरंदा त जॾहिं सूर फोकी वेंदी, फला अंसाब बइनहुम, त उन वक़्तु इन्हनि जा रित जा रिश्ता न्यूट्रल थी वेंदा। पोइ वरी क़बर मां माउ थी निकिरे, पुटु थो निकिरे, भेण थी निकिरे, पर जीअं निकिरंदा ॿाहिरि त हिक ॿिए ॾे निहारींदा, पर उहा फीलिंग ख़तमु थी वेंदी त हीअ मुंहिंजी भेण आहे। इहो इन जो मिसाल ईअं आहे त ड्रामे में किरदारु हूंदा आहिनि, हिकिड़ो माउ जो किरदारु, ज़ाल जो किरदारु, भेण जो, इहे असली भाउर भेनरूं त कोन हूंदा आहिनि। अच्छा, ड्रामे खां पोइ ॿाहिरि निकिरी छा उन में उहो भेण वारो अट्रैक्शन ईंदी त मुंहिंजी भेण आहे, विसारे छॾींदा, इहो त ड्रामे। त दुनिया में बि जेके असांजा इहे रिश्ता आहिनि मरण खां पोइ ईअं महसूसु थींदो ॼण असां ड्रामे में किरदारु अदा कयो आहे, उहा अट्रैक्शन इहा कान हूंदी। तंहिंजे करे रसूल असां फरमाए थो त अल नसब दुनिवी फिल क़ियामा ला यनफ़ अब इब्नहू, न पुटु पीउ पुट खे कमु ईंदो, न को वरी भाउ खे कमु ईंदो। ऐं तंहिंजे करे जेको आहे सो इहे जेके तव्हांजो फ़ख़ुरु आहे क़बीलनि जो, ज़ातियुनि जो, इहे रही वेंदा। हाणे हिकिड़ो मिसाल अलाह साईं क़ुर में ॾिनो आहे। असां हरू भरू फ़ख़ुरु था कयूं त असां फलाणे जा माइट आहियूं, फलाणे जा आहियूं, तंहिंजे करे असां इज़त वारा आहियूं। पहिरीं ॻाल्हि त हीउ हिकिड़ो केस आहे। छा आहे त नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ी पेठा आई सुकीअ में, त हाणे पुटु पंहिंजे पीउ खे नबी त मञींदो, चवण बि वठंदो, पर हाणे आख़िर हिकिड़ो नौजवान आहे, हाणे हुनजो पीउ पिए थो ठाहे, न को उते दरिया हुआ, न को का पंहिंजो वाह हुआ। हाणे उते न सुकीअ में केर जो पीउ वेही ॿेड़ी ठाहे, त जॾहिं की दरिया 100 किलोमीटर परे हुजनि ऐं वाह, त इते ॿेड़ी खणी केॾे वेंदो, एॾी वॾी ॿेड़ी, त पुट खे ज़रूरु दोस्त चवंदा हूंदा त पुटु बाबा तुंहिंजो पीउ छा थो करे। बहरहाल साही वठूं था, साईअ खां पोइ ॻाल्हि मां ॿुधायांव थो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। ॻाल्हि हले पई त नूह अलैहिस्सलाम सुकीअ में पियो ॿेड़ी ठाहे, समुंड 100 किलोमीटर परे, न को वाह हो, त माण्हू त खिली खिली किरी पिया। तंहिंजो जवान पुटु पीउ जो फरमान बरदार हो, पीउ जो चवणु वठंदो, लेकिन आख़िर उन खे बि टोकींदा हूंदा आहिनि, बाबा तुंहिंजो पीउ छा पियो थो करे। हाणे चवंदो साईं हाणे बाबो थो करे, मूंखे कहिड़ी ख़बर। जॾहिं ॿेड़ी तयारु थी वई त अलाह हुकुम कयो त हाणे तूं जेके मोमिन आहिनि उन्हनि खे विहार, प्लस जेके तव्हांजे ओस पास जानवर यूज़ में आहिनि उन मां नर मादी विझो। हाणे ईअं कोन्ह चवंदी तव्हां अफ्रीका जा जानवर बि विझो, ऐं प्लस जेको आहे सो ॿियूं जेके शयूं आहिनि उन्हनि खे तव्हां रखो, के पखी आहिनि या बेदा रखो वग़ैरह। जॾहिं सभु वेठा त पुटु ॿाहिरि बीठो, चई पुटु हलिया तूं बि अचे वे। चई बाबा हाणे ॻाल्हि ॿुध न, एॾो मींहुं असां कॾहिं कोन्ह ॾिठो आहे, मां चढ़ी वेंदुसि पहाड़ ते, कुझु कोन्ह थींदो, बाबा सी माफ़ु कर। पीउ चयसि अॼु कोन्ह बचंदो। चई न बाबा। छोकिरो वञी वेही रहियो। अच्छा, मींहं जो वसणु सिधो डोड़ी पहाड़ ते हलियो वियो। ॿेड़ी हली मथे थी, एॾो मींहुं आहे जो पहाड़ बि ॿुॾी आहे, माना हुनजो पुटु ॿुॾी वियो। ॿुॾीजो वियो त पीउ खे त ॾुखु थियो। सो जीअं ॿेड़ी लथी आहे जूदी पहाड़ ते, त ॿाहिरि निकिरी ऐं हथ थो खणे अलाह ॾे। वनादा नूहुन रब्बहू, अलाह खे ॾाढो हथ खणी ऐं निमाणाई थी चवेसि थो, फ़क़ाल रब्बी, ए मुंहिंजा रब साईं, इन नबनी मिन अहली, मुंहिंजो पुटु अहल बेत आहे। पोइ अहल बेत जो नालो ॾियो, सैयद चओ, शरीफ़ चओ, जेको चओ। चए थो मुंहिंजो ज़ाहिर आहे त नबीअ जो पुटु अहल बेत थींदो न, बीबी फ़ातिमा त अहल बेत आहे न अलाह जे रसूल जी। त चई मुंहिंजो पुटु अहल बेत आहे। व इन वादकल हक़, बाक़ी तुंहिंजो वाइदो कयो हुई मूंसां त जेके बि मुंहिंजा मोमिन तूं उन्हनि खे बचाईंदे त मुंहिंजो पुटु बि ईअं आहे। अंत अहकमुल हाकिम, बाक़ी फ़ैसिलो तूं पाण कंदे, तूं हाकिमनि जो हाकिम आहीं। अलाह जवाबु थो ॾिएसि, काल या नूह इन्नहू लैस मिन अहलिक, तुंहिंजो पुटु अहल बेत मां नाहे। रीज़न इन्नहू अमलुन गैर सालिह, इन जा अमल सालिह कोन। माना अहल बेत जे हुजण जो शर्त आहे नेक अमल सालिह करणु, ऐं जे नाहे सालिह अमल त नबीअ जे पुटु बि जहन्नम में वियो। ऐं सालिह अमल कीअं आहिनि, पहिरीं त क़ुर ते हलिजे, उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत ते हलिजे। रसूल फरमायो मुछूं कटियो, ॾाढ़ी छॾायो,
कांच जा पाचा थोरा मथे कयो, इहे सभु सुनतूं आहिनि, सभु सुनतूं आहिनि। मानी खाइण महिल हथ धो, ॿियूं शयूं। त जेको आहे सो जेकॾहिं केरु इन सुनतनि ते नथो हले, अमल ग़ैर अथसि, रुश्वत थो खाए, शराब थो पीए, बुरायूं थो करे, त पोइ उहो नबीअ जे पुट खे रुॻो नंढड़े अमल जे करे त पीउ चयसि ॿेड़ीअ में त नथो वेहे, ॿियो त हुन में का बुराई कान ई, ऐं जे काफ़र हुजे त पीउ हुन लाइ नबी दुआ घुरे हा। त चई न बाबा, अलाह साईं चए थो इन हू अमल ग़ैर साल, ऐं अॻिते दड़को ॾे फला तसलनी मां लई सलक बि इल्मुन, चई ख़बरदार अहिड़ो मूंखां न शइ पुछ जंहिंजी तुंहिंजी बैकग्राउंड जी ख़बर न हुजे। इन आयज़ुक अलाह चए थो मां तोखे वार्निंग थो ॾियां, अन तकून मिनल जाहिलीन, न त मां त जाहिलनि मां थी। सो इहा आहे त असल में कहिड़ी क्वालिटी थो ॾसे त नबीअ जे पुट जे लाइ कहिड़ा शर्त हुआ। अलाह ताला फरमाए थो वमुर अहलक बि सलाह, तंहिं करे तव्हां पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जो हुकुम ॾियो, वस्तबिर अलैहा, ऐं उन ते क़ाइमु रहो। चए थो ला नसलुक रिज़्क़न, मां तव्हांखां रिज़्क़ त कोन थो घुरां, न हू नज़गो रिज़्क़ त मां थो तव्हांखे ॾियां, तव्हांखे मूं हथ ॾिना आहिनि जंहिंसां कमायो था, पेर जंहिंसां हलो था, ज़मीन आहे जंहिंमें तव्हां पोखियो था, वल आक़िबत तक़वा, पछाड़ी त परहेज़गारनि जी थींदी। अलाह फरमाए थो वमा अमवालकुम वला औलादकुम बिल्लती तुक़रबकुम इंदना ज़ुल्फ़ा, चए थो न तव्हांजो माल, न तव्हांजो औलाद अहिड़ी शइ न आहे जेका तव्हां असां वटि दर्जो वधाईंदी, इहा कान्हे का, इला मन आमन, जिन अमल ईमान आंदो अमिल सां नेक अमल कया, त उन्हनि खे अलाह चए थो मां जज़ाए ख़ैरु ॾींदुसि। अलाह मिसाल थो बयानु करे त ॿ हिकिड़ा बर्ज़ गुज़ीदा नबी हा, नूह अलैहिस्सलाम ऐं लूत अलैहिस्सलाम। चए थो ज़रबला मसलन लज़ीन कफ़रू, चए थो काफ़रो कन खोले ही मिसाल ॿुधो, इमरात नूह इमरात लूत, लूत अलैहिस्सलाम ऐं नूह जूं घर वारियूं ज़ालूं, कानता तहत अब्दैन मिन इबादिना सालिहीन, इहे मुंहिंजे सालिह बाने जे ज़ालूं हुयूं, उन्हनि जे अंडर में हुयूं, पर फ़खानता हुमा, पर हुननि ख़यानत कई मुड़ुस जे ख़िलाफ़ु, कहिड़ी कनि हिते क़ुर कोन थो ॾिसे, कुझु त थियो हूंदो। फलम युगनिया अनहुमा मिनल्लाह शैया, त पोइ ॿई अलाह जा रसूल पंहिंजी ज़ालुनि खे अलाह खां कोन बचाए सघिया, सिफ़ारिश कान हली उन्हनि जी। वकील कीलद खुला नार मल ख़ालदीन, ऐं ॿिन्ही खे चयो जहन्नम में वञो, ॿई मायूं जहन्नम में। प्यारियूं ज़ालूं पंहिंजे नबियुनि जूं, जिन खे हुननि खे ख़बर न आहे त हिननि छा कयो, अलाह खे ख़बर हुई, त हुननि पंहिंजी ज़ालुनि खे कोन बचाए सघिया, जहन्नम में हली वियूं। वरी अलाह चए थो ज़रबला मसलन लज़ीन आमनू, ए ईमान वारो, वरी तव्हां कनु ॿुधी हिकिड़ो ॿियो मिसाल ॿुधो, इमरात फ़िरौन जी घर वारी, जेको पाण खे अलाह चवाईंदो, उनजी घर वारी, उहा लिक में छा कंदी, इस्कालत, अलाह खे चवंदी रब साईं, रब इब्नी ली इंदक बैतन में जन्नत, मुंहिंजो जन्नत में घर ठाहे, न जिनी मिनल फ़िरौन व अमली व न जिनी मिनल क़ौमी ज़ालिमीन, चई मां हिन फ़िरौन खां बेज़ारु आहियां, ऐं मूंखे इन्हीअ खां निजात ॾियार, जेको हीउ अमल थो करे, जेको ज़ुल्म थो करे, मां हिन में शामिलु न आहियां। पोइ वई जन्नत में। तंहिंजे करे रिलेशनशिप कान थी कमु अचे, इंडिविजुअल इंसानु पंहिंजा अमल करे बचाए थो सघे। अलाह फरमाए थो या अल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अमवालकुम औलादकुम अन ज़िक्रिल्लाह, चए थो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे औलाद त मिलियो आहे, तव्हांखे धीअरूं बि आहिनि, पुट बि आहिनि, तव्हां सां चंबड़ियो था, मोहबत कयो था, पर ख़्यालु कयो इहे तव्हांखे हलाक न करे जहन्नम न मोकिलिनि, प्यार में मोहबत जे चटे में तव्हां तबाह न करे छॾनि, ऐं अलाह जे ऐं तव्हांखे हलाक कनि, ऐं अलाह जो जेके कानून ऐं क़ुर आहे उन खां तव्हांखे विसारे न सघनि, विसराए न छॾनि। वमई यफ़ल ज़ालिक फ़उलाइकुमुल ख़ासिरून, पोइ त तव्हां खसारे में थींदो जीअं कंदव। हाणे अचो इन ते था ॻाल्हायूं। रसूल फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त असांजो रसूल वसल्लम जॾहिं असां वटि ईंदो हो त लठ हथ में खणी गुमना, त असीं उथी बीहंदासीं, फ़काल ला तक़ूमू कमा तक़ूम आजिम यज़ुम बाद, चए थो तव्हां मां अचां त उथी न बीहो, इहे काफ़र आहिनि जेके हिक ॿिए जे कंहिं सरदार जे अचण ते उथी बीहंदा, असां मुस्लमान आहियूं, मां अचां त उथी न बीहो। वरी ॿी जाइ ते चए थो रसूल सल्लम त ला यकुम रजुल रजुल, चए थो जॾहिं को बि शख़्स अचे थो त उथी न बीहो, वलाकिन यवस्य लहू, पर हुन लाइ जाइ ठाहियो। बाक़ी जेकॾहिं तव्हांजा हथ मिलाए थो बीठो आहे त तव्हां बि मिली सघो था, पर ईअं न त अंदरि जीअं गिड़े सभु उथी खड़ा थियो, इहो जाइज़ कोन्हे। तंहिंजे करे अंग्रेज़ जॾहिं हिते हूंदा ऐं असांखे सम्झंदो फ़क़ीर ऐं भोलड़ा ऐं बांदर सम्झंदा, तॾहिं हुनजे जज जॾहिं ईंदा त चवंदा राइज़, माना सभु इहे भोलड़ो ए बंदरो ए कुत ख़लक उथी खड़ा थियो, सभु उथी खड़ा थींदा। हाणे इहा राइज़ अॼु ताईं पई थी हले, जॾहिं अलाह जे रसूल चयो त मां अचां तॾहिं बि न उथी बीहो,
पोइ जज तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? तूं छो नथो हिननि खे चईं त बाबा मां अचां त राइज़ न कंदा कयो? उन खां पोइ पेरनि पवणु, झुकणु, चए थो त दी की एस्पेक्ट्स ऑफ टचिंग फीट, चरण, इहा हिंदुनि जी आदत आहे। कल्चरल सिग्निफिकेंस, द ट्रेडिशन डीपली रूटेड हिंदू कल्चर, इहो पेरे पवणु, वॾे खे पेरे झुकी पेरनि ते हथ, हिंदू एक्नॉलेजिंग द एज, विज़डम एंड एक्सपीरियंस ऑफ एल्डर्स, टीचर्स, पेरेंट्स, उन्हनि खे था कनि। हे ॾिसो, हे पंहिंजे गुरूअ खे पेरे था पवनि, हे वरी पंहिंजे पीउ खे ऐं ॾाॾे खे पेरे थो पवे। हालांकि इहो जाइज़ कोन्हे, उथी बीहणी जाइज़ कोन्हे, पेरे कीअं थियो? तंहिंजे करे हीअ जेकी बि इशारा आहिनि इहे सभु अलाह जा ॾो था थियनि। रुकू करणु, कंधु हेठि करणु, सजदो करणु कंहिं बि इंसान खे जाइज़ न आहे। ऐं जेको इहो पाण खे पेरे थो पवराए ऐं सजदा थो कराए, इहो जहन्नम में इहो पंहिंजी जाइ ठाहींदो। ऐं हे जेको आहे सो असां वटि जाइज़ ई कोन्हे, इहे हिंदुनि में आहे। बल्कि जेकॾहिं कंहिंसां हथु मिलायो था त जेको तरीक़ो आहे उहो आहे हीअं सिधो हथु मिलायो, चाहे भली प्राइम मिनिस्टर हुजे, ईअं न त ईअं करे साईं बिस्मिल्लाह, इहो जाइज़ ई कोन्हे, इहो रुकू आहे। हा, आपोज़िट थी सघे थो। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू आहे, फ़क़ीर ग़रीब आहे, वीचारो वेठो आहे, पेर सफ़ा किना थी विया अथसि, त बदनो घुराए तव्हां उनजा पेर धोई सघो था। ऐं इन जो मां तव्हांखे मिसाल थो ॾियां, अलाह ताला फरमाए थो हिन आयत में त लतजिदन अशद अन्नास अदावतन लिल्लज़ीन आमनु यहूद, चए थो वल्लज़ीन अशरकू, चए थो ॿ क़ौमूं अहिड़ियूं आहिनि जो मुस्लमाननि सां सख़्तु दुश्मनी, हिकिड़ा यहूद, ॿियो जेको शिरक कनि था, जेके मोहन खे सॾनि था। पर वल तजिदन अक़रब मवदत लिल्लज़ीन आमनु लज़ीन कालू इन्ना नसारा, पर जेके क्रिश्चियन्स आहिनि उहे तव्हां सां एतिरी नफ़रत नथा कनि, तव्हां सां हुननि जे मुक़ाबले में वधीक मोहबत कंदा। छाकाणि ज़ालिक बे अन मिनहुम किसीसीन व रुहबाननि, छो मंझां उसके आलिम के फ़क़ीर आहिनि, माना निवड़त करण वारा, अनहुम ला यस्तकबिरून, बेशक वॾाई नथा कनि। हाणे हे पोप आहे, सॼे क्रिश्चियन वर्ल्ड जो हेड आहे, हिकिड़े कारे माण्हूअ जा पेर पियो थो धोए, जाइज़ आहे? बजाए जो तव्हां माण्हुनि खे पेरे था पवरायो, पंहिंजी क़बर था खोटिरियो बाहि में, जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थो चए त मां अचां त उथी न बीहो, तव्हां माण्हुनि खे पेरे था पवरायो या गोॾनि ते था हथ रखायो, सजदा था करायो। माना इहो तकबुर अलाह तव्हांखे इन ॾींहुं तव्हांखे ॻिचीअ में को छा गुर्ज़ु पियल आहे? हे ॾिसो न, हे ॿियो कल्चर आहे। पोप फ्रांसिस परफॉर्म्ड एन एनुअल ईस्टर सीज़न ritual on Thursday, March 24, kneeling in front of Muslim, Hindu and Christian refugees and washing and kissing their feet at a shelter. ही जाइज़ आहे? तव्हां ग़रीब मिसकीन आहिनि, नथा वञा पेर ख़राबनि धोरायो। अलाह फरमाए थो त जॾहिं बि सचे क्रिश्चियन खे तव्हां क़ुर पढ़ी ॿुधाईंदव त रोई ॾींदा, बशर्ते क़ुर सम्झाए ॿुधायो। वइज़ा समियूं मां उनज़िल इल रसूल, ऐं जेकॾहिं पैगम्बर ॾे जेका क़ुर लथा उन ॿुधंदा, तारा आयूं त तव्हां ॾिसंदव उनजी अखियुनि में तफ़ीज़ मिलल दमे, त ॻोढ़ा वहंदनि, में मां अरफ़ू मिनल हक़, छाकाणि उनखे हक़ु नज़र अची वेंदो। यक़ूलून, चवंदा रबना आमन्ना, ऐं रब साईं असां ईमान आंदो, मुस्लमान थियूं, फ़क़्तु नामा शाहिदीन, ऐं तंहिं करे असांखे शाहिदनि में लिखो। ऐं ईअं थिए पियो थो, तेज़ीअ सां क्रिश्चियन्स जा साइंटिस्ट माण्हू इस्लाम में वेठा अचनि, ऐं छा था चवनि? वमा लना ला नोमिन बिल्लाह, छो न अहिड़े अलाह ते असां ईमान आणियूं, वमा जाना मिनल हक़, जो अहिड़ो हक़ु ॾसियो अथसि। हिन में अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु की साइंस प्रूव कयूं आहिनि, क़ुर में अॻु में लिखियलूं आहिनि। अलाह त क़ुर में त फरमाए त तव्हां ज़मीन जे मथां 7 तिबाक आहिनि, लेयर्स आहिनि, 7 लेयर्स आहिनि। बसि समा ज़ात रज, वरी उहे जेके लेयर आहिनि उहे रिफ्लेक्ट था कनि कंहिं न कंहिं शइ खे। इहो मां कॾहिं हाणे लेक्चर इहो ठाहियां वेठो त इहे समा ज़ात रज, इहो रिफ्लेक्शन इन 7 लेयर मां कीअं थी थिए? माना ॿाहिरां अचनि था लेयर, हिन लेयर मां हेॾे असां ताईं नथा पहुचूं, पोयां रिफ्लेक्ट थी था वञनि। साई वठूं था।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। मौज़ू असांजो आहे त ॾात न आहे ज़ात ते जेको वहे सो लहे। रब साईं फरमाए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम अनफ़िकू, माना जेको तव्हांखे मां रिज़्क़ ॾिनो आहे न, चए थो मुंहिंजो आहे, मां ॾिनो आहे न, हथ कंहिंजा आहिनि, अलाह जा। कंहिंसां था कमायो? अलाह सां। दिमाग़ु कंहिं ॾिनो अथव? तव्हां प्रोफेसर था थियो, मैथमेटिशियन था थियो, कहिड़ो दिमाग़ु? अखियूं कंहिं ॾिनियूं अथव? माना जेको टूल आहे सॼो जंहिंसां तव्हां पैसो कमाए थो त अलाह जो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां हिकिड़े माण्हूअ खे दुकानु खोले ॾियो, हुन में सॼो सामान रखे ॾियोसि, हाणे उहो सॼो दुकान जो सामान वेठो विकिणे, वरी जॾहिं पैसा अचनि चए सभु मुंहिंजा, छो त मूं विकियो आहे। अड़े बाबा, सामान त मालिक जो आहे न। त चए थो अनफ़िकू मिम्मा रज़क़नाकुम, मां जेको तव्हांखे रिज़्क़ ॾिनो उन मां ख़र्चु कयो। मिन क़बल ऐं याती अहदकुमुल मौत, उनखां अॻु जो मौत अचेव। हाणे मौत कीअं ईंदो? जॾहिं मौत ईंदो आहे त फ़रिश्ता साहु कढणु ईंदा आहिनि, ऐं जेको साहु असांजे जिस्म में अंदरि पियल आहे न, रूह, उहो फ़रिश्ता ज़ोरी नथा कढनि, उहो न रूह खे चवनि था त निकिरी अचु। जे रूह ख़ुशि आहे, अमल सुठा अथसि त ट्रिप ॾेई निकिरी थो अचे, ऐं अचण साण उन नेक माण्हूअ खे चवंदा सलाम अलैकुम तिबतुम, चवंदा साईं सलाम अलैकुम तिबतुम, वाह 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 जो तो कमु कयो आहे, त पोइ रूह ख़ुशीअ में ॿाहिरि निकिरे थो, ईअं थो निकिरे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त जीअं ख़ुशबू हणिबी आहे कपिड़े में त ख़ुशबू अची वेंदी, ईअं निकिरी ईंदो। यकदमि हुनखे विझनि था अछे पखीअ में विझी जन्नत में वेंदा छॾनि, ऐं उहो जन्नत में ओसि ताईं खाईंदो पीअंदो जेसि ताईं क़यामत न थींदी। लेकिन ॻाल्हि इहा आहे त उते अलाह जो 1000 साल, असांजे 1000 साल अलाह जे हिकु ॾींहं जे बराबरि आहे। त माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि वफ़ात कीअं 1.5 ॾींहुं थियो आहे, ऐं उहो ॾींहुं बि ईअं तकिड़ो गुज़रे थो जीअं असां ॾींहुं थो गुज़रे। तंहिं करे मथे हिन क़बर में त का शइ कान्हे का, नेक माण्हू विया जन्नत में, ऐं जेके वरी आहिनि पंहिंजो शहीद, उहे वरी यकदमि साए पखीअ में अलाह सां गॾु अर्शद रहंदा। हे ख़ाली आहे क़बर, कंहिंजो रूह कोन्हे को, हॾा ॻरी था वञनि, ऐं जॾहिं हॾा ॻरी विया त इहे हॾा कम जा बि न आहिनि, छो त जेको नओं इंसानु ठहंदो उहो वरी हिकिड़ी अजब ज़नम नंढड़ी हिकिड़ी हॾी आहे, उहा हिंदू त साड़े था छॾनि न, हुनजो क़बरूं ई कोन्हनि खे, त उहा हॾी नथी सड़े, उन मां इंसानु पैदा थींदो। पर जेको इंसानु पैदा थींदो उहो 60 ज़रान, माना 120 फुट या 100 फुट डिघो हूंदो, जेको आदम असली कबो। हे त क़बर जा हॾा कम ई कोन ईंदा, न को हथ न को आङुरियूं। सो जॾहिं फ़रिश्ता अची था वञनि न, त नेक माण्हू त यकदमि निकिरी थो अचे, पर जेको बद आहे न ओॾी महिल वाइड़ो थी थो वञे, चए थो अड़े हे त वाक़ई सचो आहे, त हाणे मूंखां साह था मुंहिंजी कढनि। पोइ हुन सां बार्गेनिंग शुरू थो करे, छा थो चवनि, मूंखे 2-3 ॾींहं छॾियो, मां वञा अंडू करे अचां। कीअं बाबा? चए फलाणे जा पैसा खाई आहियां, उहे मां ॾेई चांसि, फलाणे खे मां हीअं कयो आहे, मां माण्हू वठी चानि, ॿाहूं ॿधी चानि, महिरबानी कर। इहो पोइ अलाह सां चए थो इहा इजाज़त न आहे। पोइ नथो निकिरे, पोइ कुटिन्स था, धक था हणनि, पोइ ईअं तड़पे थो। पोइ माण्हू था चवनि त बाबे खे तकलीफ़ आहे ॾाढी, हणोसि आगा खाने, पोइ आबा खाने अहिड़ो तके, वरी ठोकिनिसि था सुयूं ऐं लखनि जा बिल। अड़े बाबा, उहो सकरात में पादर वेठो खाए, निकिरे नथो। हाणे ॿुधो क़ुर चए थो त अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो, मिन क़बल ऐं याती अहदकुमुल मौत, जो मौत जे अचण खां अॻु में फयक़ूल, ऐं पोइ वरी ॾिसी फ़रिश्तनि खे चवंदो रबी रब साईं लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब, चएसि मूंखे चंद घड़ियूं छॾियो, असांखे थोरो हिन फ़रिश्तनि खे चयो हाली मुंहिंजो साह न कढनि। अदा छा कंदे? पोइ सदक, वञी सदका कंदुसि, अलाह जे रस्ते में ॾींदुसि। जिन खां मां फुर कई आहे, मोटाई रिश्वतूं खाधियूं अथमि, उन्हनि खां ॿाहूं वधंदुसि। हींअर छा आहे, हाणे हे जो एजिटेशन पई थी हले, नौजवान निकिरी पिया आहिनि, मुबारकूं आहिनि इन्हनि खे, इन नौजवाननि खे सिंध जे मुबारक आहिनि जेके ज़ुल्म जे ख़िलाफ़ु निकिता आहिनि। छा जेकॾहिं हिकिड़े मेरिट ते छोकिरे खे नौकिरी नथी मिले त उहो ज़िंदा क़बर में हलियो थो वञे। सॼी उमिरि पढ़ियो, फस्ट ईयर पढ़ियो, इंटर पढ़ियो, BE कयईं या BA कयईं, महिनत करे पढ़ियो, हिकिड़ो ॼटु वॾेरे जो पुटु, कंहिं वॾेरे जो पुटु, कंहिं ज़मीनदार जो पुटु अचेसि बि कोन, उन खां 2 करोड़ 5 करोड़ वठी नौकिरी हुन छोकिरे खे फेल करे छॾनि। इहो क़त्लु आहे। इहा रिश्वत इंजीनियर बि वठे थो, इहा रिश्वत थाणे, ही रिश्वत जो हिन जी कॉन्सिक्वेंस खून आहे, जंहिंखे तव्हां कढी छॾियो आहे ॾोकड़नि जे करे। त हे नौजवान निकिता आहिनि, मुबारकूं आहिनि। मां आवाम खे चवां थो तव्हांजो साथ ॾियो, जेसि ताईं तव्हां साथ न ॾींदो, करप्शन, ही सॼो मुल्क करप्शन थी वई आहे, कंहिंखे परवाह कान्हे, छाकाणि पैसो मथे ताईं थो पहुचे। मथे ताईं निंड बि पिया आहिनि, ख़ुशि पिया था थियनि, उन्हनि खे हथई प्रमोशन पिया था ॾियनि, त वाह वाह तो असांखे साईं तो मूंखे हींअर 20-30-25 करोड़ मूंखे ॾिना आहिनि, वाह जो अॼु तोखे प्रमोशन थो ॾियां। हीउ मुल्क ईअं किथां हलंदो? ख़ुदा जे वास्ते तव्हांखे ज़ुल्म थिए थो, ॿाहिरि निकिरो, एजिटेशन कयो, कोर्टुनि में वञो। त हे बि चए थो त या रबी लौला अख़रतनी, मूंखे थोरो
मोहलत ॾियो, साह न कढण मुंहिंजा, मां वञी असदक अकुन मिन सालीन, ऐं सदका करे रुश्वतूं वापसि करे ऐं नेक थी मां मोटां। अलाह ताला कल्ला, अलाह चए थो इहो थी कोन थो सघे, इन हा कलमतुनि क़ाइल आहे, इहो बकवास हिननि जो मरण महिल इहे लोफर माण्हू राशी माण्हू इहो कंदा आहिनि। तंहिंजे करे रसूल सलम फरमाए थो अनफिकी वला तुसी, चए थो अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो, ग़रीबनि खे ॾियो, ॻणे न रखो। पोइ इहो सी अलाह अले के, पोइ अलाह बि तव्हांजो रिज़ो ॻणे ॾींदो। वला तुई इहो अलाह अले के, माल न लिकायो, लिकाए न छॾियो, पोइ अलाह बि तव्हां सां इहो लिकाए कमु कंदो। तंहिंजे करे हाणे हे केस आहे हिकिड़ो, हाणे हे आहे हिननि में हिकिड़ो वॾो ऑफिसर आहे, हाणे इहो थो खाए रुश्वत, ठगी, चोरी, पोइ हे मिटनि माइटनि खे भरे थो, छोकिरियुनि खे, नियाणियुनि खे ठठ थो कराए, वरी पाड़े वारनि खे बि थो ठठ कराए। हाणे पाड़े वारे खे जेकॾहिं कूड़ी नौकिरी वठी ॾींदो, छाजे लाइ? खणी पोइ अलाए पैसा वठे थो नथो वठे, जे नथो वठे त हुनजो मतिलबु इहो हूंदो इहो पाड़े वारो मुंहिंजो कुतो थी मुंहिंजे अॾे पुछ घुमाए, मां चवां त हीउ सचु आहे त चवे सचु आहे, जे चवां कूड़ आहे त चवे सचु आहे। इहो आहे ग़ुलाम थी थो वञे उहो माण्हू जंहिं ते इहो राशि कंदो। लेकिन इन्हनि खे जेको इन माण्हूअ खे जेका आख़िरत में मिले थी उहो अचे थो सूरतुल अबस जी आयत नंबर 33-36 में। छा थियो जॾहिं क़बर मां उथंदा न त पोइ हे ॾिसंदो त अड़े हे जेके माण्हू अथसि न जिन रुश्वत जे हिन खां पैसनि ते लय कई आहे, त हे चवंदा अड़े रुश्वत त हिन खाराई आहे, असां त कोन चयोसि, असांखे रुश्वत खाराई अथई, हाणे असीं त जहन्नम में डोड़ंदा हिन जे पोयां त हेॾे आहे नेकियूं ॾे, छो तूं असांखे रुश्वत खाराई? न्याणी चवंदसि तूं हराम मूंखे छो खारायो, तूं हराम जा मूंखे ज़ेवर छो वठी ॾिना, तूं छो एॾो शादी हाल महांगो हराम जे पैसे रुश्वत मां वरितो, तोखे मूं चयो हाणे मूंखे नेकियूं ॾे, छो त तुंहिंजे हिन हराम जे करे मां जहन्नम में थी वञा। पोइ हे जेको आहे सो उन्हनि सभिनी खां डुकंदो लिकंदो। इहो क़ुर जी आयत आहे, पढ़ो सूरतुल अबस आयत नंबर 33-36 माना सां पढ़ो, त हे उन्हनि सभिनी इन्हनि खां भॼंदो ऐं हे हिन जे पोयां पवंदा त तो असांखे हराम छो खारायो, तो असांखे कूड़ी नौकिरी छो ॾिनी, तो नौकिरी मूंखे छो ॾिनी, मुंहिंजे ख़ानदान खे नौकिरी छो ॾिनई, जॾहिं की मेरिट वारा ॿिया वेठा हुआ। हा, हाणे उहे मेरिट वारा त हिन जे ख़िलाफ़ु पुकारींदा, हाणे मूंखे त इहे मेरिट वारा माराइनि त मां रुश्वत ते नौकिरी वरिती आहे या हराम ते नौकिरी वरिती आहे, तो छो ॾिनी मूंखे, हाणे हेॾे करे नेकियूं, इन सभिनी खां लिकंदो। वरी हीअ ॿियो केस आहे, हीउ शख़्स वीचारो हराम नथो खाइणु चाहे, पर ज़ाल पई थी विढ़ेसि, धीउ थी विढ़ेसि, पुट था विढ़निसि, कारी वठी ॾे, चई तुंहिंजे ग्रेड में 17 ग्रेड में हो ॾिसो केॾा ऐश पिया था कनि, तूं छो नथो हराम खाईं, रुश्वत वठि, रुश्वत वठि। ऐं हिनखे ज़ोरीअ सॼी राति हुनखे टार्चर करे पोइ मजबूरनि हुनखे हराम हुनखे कमराइनि था। पोइ जॾहिं क़यामत जॾहिं ॾींहुं थींदी त पोइ हे ॾिसंदो त मुंहिंजूं नेकियूं न आहिनि, पोइ वेंदो ज़ाल खे चवंदो हेॾे कढ नेकियूं, तो मूंखे प्रेशर करे मूंखां ज़ोरीअ मूंखां रुश्वत ऐं हराम मूं कमायो, पंहिंजूं नेकियूं हेॾे ॾे। पुट खे चवंदो धीउ, इहा आयत वरी किथे थी अचे, इहा अचे थी सूरतुल मार जी आयत नंबर 11 खां 13 त हे माइट जी धीअूं हिनखे ॾिसी वठी भॼंदा त बाबो नेकियूं थो फुरे असांखां। इहे ॿई केसिस आहिनि क़ुर में, अलाह खां डिॼो। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो लन तनफ़कुम अरहामकुम औलादकुम, क़याम जे ॾींहुं न तव्हां जूं माइटियूं ऐं न अव्हांजा औलाद अव्हांखे फ़ाइदो पहुचाईंदा, ऐं यफ़सिल बैनकुम, ऐं अलाह अव्हांजे विच में फ़ैसिलो कंदो, वल्लाह बिमा तामलून बसीर, तव्हां जेको कयो था सो अलाह हर शइ ॼाणे थो। अलाह ताला खां मां दुआ घुरां थो त हीउ जेको प्रोग्राम मूं कयो आहे तव्हांखे सम्झ अचे त ॾात ॾाहे ज़ात ते जेको वहे सो महाराज अलाह शाह लतीफ़ जे शहरनि ते कयो, शाह लतीफ़ जा जे तूं बेत भायां से आयतूं आहिनि, न्यू मन नाइन्स परियां सिंधी माना चए थो मां बेत क़ुर जे आयतुनि जो सिंधीअ में शेर में तर्जुमो कयो आहे, हदीस जो शेर में तर्जुमो कयो आहे। तंहिंजे करे हिन ते पढ़ंदव सवली सिंधीअ में त तव्हांखे अलाह सां वञी मिलंदव। बहरहाल हीउ प्रोग्राम अपलोड थिए थो ऐं मेहरान टीवी ते अची वेंदो, इनशाला टाइटल बि हिन ते लॻंदो, ऐं इनखे तव्हां ॾिसो ऐं पोइ वरी ॿिए ताईं पहुचायो। इहो आहे तव्हांजो कमु। जेकॾहिं हीउ तव्हां प्रोग्राम जेको मां क़ुर हदीस खां ॿाहिरि कोन थो वञा त तव्हां ॿिए ताईं पहुचाईंदव त जेकॾहिं हू सुधरी पवंदो त तव्हांखे सवाबु थींदो। हीउ सॼो चेन रिएक्शन आहे हिन दुनिया में, बुराईअ जो बि चेन रिएक्शन थो थिए, नेकीअ जो बि चेन रिएक्शन थो। बहरहाल सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।